कुरान करीम मुसलमान ने आहे किताब हिदायत जो कुरान करीम मुसलमान ने लई आहे किताब हिदायत जो अल्लाह जी तरफा आहे थियल ॾिसो हुक्म उन जी तिलावत जो कुरान करीम मुसलमान ने लई आहे किताब हिदायत जो अल्लाह जी तरफा आहे थियल ॾिसो हुक्म उन जी तिलावत जो कुरान करीम मुसलमान ने ओ अलहम्द जे अल्फ खां थे तो शुरू वरनास जे सीन ते थे तो ख़त्म ही टीह सलामत सी पारा ही टीह सलामत सी पारा 40 जो कौल कबाहत जो कुरान करीम मुसलमान ने लई आहे किताब हिदायत जो कुरान करीम मुसलमान इंजील पे आयो खुदा तरफा तौरात ज़बूर सहीफा ब्या पर तिन में कलामुल्लाह कमर मशहूर कलाम क़ियादत जो कुरान करीम मुसलमान ने लई आहे किताब हिदायत जो अल्लाह जी तरफा आहे थियल ॾिसो हुक्म उन जी तिलावत जो कुरान करीम मुसलमानन।